झुडो शहर जी हाजी आशिक कॉलोनी जो ट्रांसफार्मर मुसलसल 15 ॾींहनि खां ख़राब। शदीद गर्मी ऐं मच्छरनि जी आज़ाद सबब इलाइक़े वासियुनि जो जीअण जंजाल बढ़ियल। मुतासिर शहरनि तरफ़ां हिस्को इंतजामिया ख़िलाफ़ मेन रोड ब्लॉक करे धरनो, इंतजामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी, ट्रांसफार्मर ठाराए बिजली बहाल करण जो मुतालबो। ख़बर मूजिब झुडो शहर जे वार्ड नंबर 5 दरगाह मुराद शाह वटि लॻल ट्रांसफार्मर 15 ॾींहनि खां ख़राब थियल आहे, जंहिं सबब हाजी आशिक कॉलोनी, मुगैरी पाड़ो, खान मोहम्मद शाह पाड़ो समेत केतिरनि इलाइक़नि जी बिजली मुसलसल 15 ॾींहनि खां बंदि आहे। बिजली बंदि हुअण सबब इलाइक़े वासी रोडनि ते निकिरी आया। मुतासिर शहरनि एहतिजाजी धरणो हणी हिस्को इंतजामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। उन मौके ते हुननि चयो त असांजे इलाइक़नि जी बिजली हिस्को इंतजामिया जी नाअहली सबब मुसलसल 15 ॾींहनि खां बंदि आहे। बार बार हिस्को झुडो इंतजामिया अॻियां दायूं करे रहिया आहियूं, पर असांजे इलाइक़े जी बिजली बहाल न पई कई वञे। हुननि हिस्को जे आला अख्तियारनि समेत कमिश्नर मीरपुर ख़ास, DC मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो त नोटिस वठी ख़राब थियल ट्रांसफार्मर तब्दील कराए फौरी तौर ते बिजली बहाल कई वञे।